अॼु नेल्सन मंडेला जो इंटरनेशनल डे आहे जी ऐं नेल्सन मंडेला जे बाबति अगरि अव्हांखे ॿुधाईंदो हलां, नाज़रीन खे ॿुधाईंदो जी हलां जी जी त नेल्सन मंडेला ॾखिण अफ्रीका जा अॻवान हुया जेके इंसानी हक़नि जा अलमबरदार हुया, आज़ादी पसंदि माण्हू हुया। ऐं नेल्सन मंडेला जो इंटरनेशनल डे अॼु मल्हाइण जो मक़सदु इहो आहे त अमन, बराबरी, इंसाफ़ ऐं इंसानियत खे भरपूर तरीक़े सां उनखे हथी वठाइजे, इन शइ जी हमदर्दी कजे ऐं नेल्सन मंडेला जे इंटरनेशनल डे जो ज़रिए माण्हुनि ताईं पैगाम पहुचाइजे त बाबा ज़िंदगीअ में ॿिनि माण्हुनि खे ॾुख न ॾियो, उन्हनि सां इंसाफ़ करियो, बराबरी करियो। इन सां गॾोगॾु इंसानियत ऐं अमन भाईचारे जो पैगाम पिणु ॾिए थो अॼु जो ॾींहुं। ऐं अव्हांखे ख़बर आहे त मुख़्तलिफ़ जॻहनि ते ऐं हंधनि ते अॼु इवेंट्स बि कोठरायल आहिनि, जेके इवेंट्स उहे सोशल ऑर्गनाइज़ेशन्स कंदियूं आहिनि, जेके NGO नॉन प्रॉफिट ऑर्गनाइज़ेशन्स हूंदियूं आहिनि, उहे इवेंट्स इन करे कराईंदियूं आहिनि त असीं आलमी इंसानियत ताईं इहो पैगाम पहुचाए सघूं त असांजी दुनिया में उहे माण्हू बि वसनि था जिन पंहिंजी ज़िंदगीअ सिर्फ़ु इंसानियत जे लाइ, इंसानियत जे हक़नि जे लाइ, बराबरीअ जे लाइ उन्हनि पंहिंजी ज़िंदगी वक़्फ़ करे छॾी। छो न असीं बि पंहिंजी इन मसरूफ़ तरीन डुक ऐं ड्रोड़ पाईंदड़ ज़िंदगीअ मां कुझु पल कढी इंसानियत जे लाइ कढूं ऐं पंहिंजे जिस्म जो, पंहिंजी ज़िंदगीअ जो ऐं अल्लाह पाक जे नेमतनि जो शुक्रियो बि अदा करियूं। इन सां गॾोगॾु पंहिंजो ज़कात बि आहे न, इहा ज़कात न सिर्फ़ु सभा पैसनि जी हुजे थी पर एग्ज़ैक्टली अवी कंहिंजे लाइ को कमु करियो था। मिसाल जे तौरु जेका सिहतयाबी आहे न, अल्लाह पाक चए थो त अगरि तव्हां कंहिं गुज़रंदड़ रस्ते तां गुज़रंदड़ माण्हूअ खे रस्तो बि ॾेखारियो, सही वाट ॾेखारे, उन जे बदिले बि अव्हांखे नेकियूं ॾींदुसि। सो केतिरो न आसान कमु आहे। अल्लाह पाक अगरि अव्हांखे सिहत ॾिनी आहे, अव्हांखे ॿ अखियूं ऐं ख़ूबसूरत नज़ारा ॾिसी सघो था, अल्लाह पाक जो शुक्र अदा करियो। को माण्हू राह वेंदड़ दोस्त अगरि अव्हांखे चए थो त दादा मूंखे हीउ रस्तो त ॾेखारिजो, थोरो रोड त पार कराइजो, महिरबानी करे दिलि में इहो सोचींदा करियो त अल्लाह पाक जी ख़ासि अता अव्हां वटि आई आहे ऐं उन अता जे ज़रिए अव्हां वटि इहो इंसानु अव्हां खां मदद घुरे थो ऐं मददगार बेशक रब पाक आहे, पर अवी वसीलो बणिया। जी बिल्कुलु सही था चओ। ऐं नेल्सन मंडेला जो जेको एॾो ख़ूबसूरत ॾींहुं गॾियल क़ौमुनि पारां मल्हायो वञे थो, UN पाण वटि इहो रजिस्टर्ड कयो आहे ॾींहुं, ऐं इन जो मक़सदु वाक़ई तव्हां सही चयो त इंसानियत जी मदद करणु। ऐं छा तव्हांखे ख़बर आहे इम्तियाज़ त अॼोके ॾींहं ते सिर्फ़ु ख़िदमत खे हथी वठाइण ते ज़ोर नथो ॾिनो वञे, बल्कि माण्हुनि खे टोटल 67 मिनट्स जी हिकिड़ी ट्रेनिंग ॾिनी पई वञे त तव्हां माण्हुनि जी कीअं मदद कंदव, तव्हां माण्हुनि जी साइकी कीअं सम्झंदव, ऐं तव्हां जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि ताईं पहुच या रसाई उन्हनि जी कीअं हासिल करे सघो था, उन्हनि ताईं कीअं पहुची सघो था। अगरि पहुची वञो था त छा उन्हनि जी तव्हां साइकी सम्झी सघो था, छा तव्हां उन्हनि जी गुरबत खे ख़तमु करे सघो था। छो त तव्हां वटि ॾिसो, वसीला जेके असां वटि वसीला आहिनि उहे शायदि ॿियनि वटि न आहिनि, ऐं अगरि असीं उहे पंहिंजा वसीला ॿियनि खे ॾियणु चाहियूं बि ऐं ॿियनि ताईं पहुचाइणु चाहियूं बि त असीं नथा ॾेई सघूं। फिराई ॻाल्हि उहा ई अची वई त असीं दुआ हिकिड़ी अहिड़ी वाहिद शइ आहे जेका फ्री ऑफ कॉस्ट ॾिजे थी, पर असीं उहा बि ॾियण खां कीॿाईंदा आहियूं, त पंहिंजा वसीला इंसान ॿिए कंहिंखे कीअं थो ॾेई सघे। इहो सभु कुझु असीं ॾिसूं था नेल्सन मंडेला जी ज़िंदगी में, जंहिं पंहिंजी ज़िंदगी, समूरी ज़िंदगी इंसानियत लाइ वक़्फ़ करे छॾी, उन्हनि जे लाइ कमे कारे में वक़्फ़ करे छॾी, ऐं उन्हनि खे हमेशह सुखियो ऐं ख़ुशि ॾिसणु पिए चाहियो। हाणे अहिड़ियूं खोड़ सारियूं ऑर्गनाइज़ेशन्स आहिनि, खोड़ सारा अहिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजी मदद पाण तहत माण्हुनि ताईं पहुचनि था, चाहे उहा तालीम हुजे उन में हथी वठाइनि था, चाहे उहा सिहत हुजे उन में हथी वठाइनि था, ऐं खोड़ सारा ॿिया कम जीअं माण्हुनि जूं बीमारियूं, जीअं माण्हुनि जा इलाज, माण्हुनि खे ख़र्च नाहे, माण्हुनि वटि अगरि खाधे पीते जूं के शयूं न आहिनि, फरहाम न आहिनि कई वयूं, उन्हनि वटि रिहाइश नाहे त टेंट मुहैया करणु, ऐं अहिड़ियूं खोड़ सारियूं शयूं आहिनि, पर पोइ बि असां वटां गुरबत जो रेशो ख़तमु न पियो थिए।